RS मेडिकल स्टोर शाही बाज़ार कंधरा मां बाज़ार खां ॿाहिरि आहे त दवाऊं वठी सघो था। प्रोप्राइटर महेश कुमार रूपेजा ऐं शफ़ीक अहमद पल कंधरा। RS मेडिकल स्टोर शाही बाज़ार कंधरा। कंधरा मां राशिद गुल कांधड़ो जी रिपोर्ट मूजिबि कंधरा में सादिकाबाद भुंग में मंदिर ते थियल हमले ऐं बेरहमती करण ख़िलाफ़ हिंदू पंचायत जे सदस्य मुकील दोमल, शॉपकीपर जे सदर अर्जन मल, उस्ताद अशोक कुमार, दिलीप कुमार, मंजूमल, दर्शन लाल, राजकुमार, लक्ष्मण दास ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शटर बंद हड़ताल करे एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें वॾे अंग में हिंदू बिरादरी शामिल थी ऐवान सहाफ़त कंधरा पहुती, जंहिंमें अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असांखे ऐं असांजे इबादतगाहनि खे तोहफ़ज़ ॾियणु हुकूमत वक़्त जो फ़र्ज़ु आहे त असांखे मुकमिल तोहफ़ज़ ॾींदे इंतिहा पसंदीअ खे ख़तमु करे त जीअं पाकिस्तान में अहिड़ा वाक़िआ न थियनि जंहिंसां असांजे मुल्क पाकिस्तान जो नालो बदनाम न थिए। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।